दोस्तों शाहनवाज़ ख़ान त हाणे इन ॻाल्हि ते ख़ुशि आहे त अली ख़ान पूरो थी वियो आहे ऐं तॾहिं वरी हुन हाशिम खे चयो हिकु साइड थी वञ ऐं हाणे हू ख़ुशि आहे त ॼाण इहा ख़ुशख़बरी मुंहिंजे साम्हूं ईंदी। जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं ख़ुशख़बरी वेंदी इहा वेंदी त अली ख़ान बची वियो आहे। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान जो सफ़ा दोन ई मटिजी वेंदो, चहिरे जो रंग ई मटिजी वेंदो। राज़नि वारा खे हाणे ख़ुशख़बरी केरु ॾींदो? शाहनवाज़ ख़ान इहा ख़ुशख़बरी ॾींदो त बाबा न सोढल आहे न हुते गुलपरी आहे, इहो पक ॼाणियो त इहे ॿई हितां हिकु साइड थी विया आहिनि। अहिड़े हिसाब सां राज़नि वारा हाणे इन शइ खे वॾो उछलाईंदा ऐं बदनाम कंदा मुराद खे, ऐं मुराद खे बदनाम करण जी पूरी कोशिशि कंदा। होॾो वरी सोढल खे ॻोल्हण जी बि कोशिशि कंदा राज़नि ककर वारा, जीअं इहो असांखे पहिरियां सभु खां पहिरियां हथ में अची वञे। ॿई ॼणा त इन्हनि खे पूरो करे छॾियऊं ऐं पलांद बि थी वेंदो ऐं कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। हाणे इन शइ जी भॼ डुकण थींदी ॿिन्ही धुरनि जी ऐं हिन टाइम मुराद फ़िलहालु हथीको थी चुको आहे। उहो पंहिंजे भाउ जी हुन में पइजी वेंदो। राज़नि वारा इन शइ जो फ़ाइदो वठी वेंदा ऐं हू को न को मसइलो खड़ो कंदा, बदनाम बि कंदा ऐं ॿियो सोढल ॾांहुं पुॼण जी पहिरियों पुॼण जी कोशिशि बि कंदा। छो त मुराद फ़िलहालु अली ख़ान वारे मसइले में पइजी वियो ऐं मीर मंसूर ख़ान पंहिंजे शहदान जे मसइले में। अहिड़े हिसाब सां दुश्मन फ़िलहालु वारो वठी वेंदा ऐं को न को मुराद सां मुसीबत हाणे ॿी तयारु थी पई आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।